मैं समझा थो तो हे इजलास हेडा मानू इतने लोग न जा पघर सजी रात को न सुकरदा इमरान खान जा वेंदो इंशाल्लाह तांजे जज्बे सां वेंदो। असांजे बिलावल साहब हिकड़ो टेलर ॾेखारियो आ कराची खां लाड़काणे ताईं सखर खां लाहौर हलियो इस्लामाबाद हलियो त मां सम्झा थो त सुथण या सूट डाण वारो कोन हूंदो। ये क्या जाने अदम ठका ॾेई त हिते आयो आहे। ये तो हमारे कारकुनों के बराबर भी नहीं जिनकी कुर्बानी तो देखें। अब देखें मीलों पैदल आए हे छड़ो अधमेल हले त हमरा के टेक ॾियण वारो कोई कोन हूंदो। हाणे हे वो असांजे थर में क़िस्मत सां वठी शाह महमूद साहब वॾो ऐलान करे आयो आहे। माण्हू बाथूं था कनि साईं कॾहिं कंदे तूं असांजो इहो वाइदा पूरा कॾहिं कंदे। जॾहिं रड़ियूं था कयूं त रोज़गार ख़तम कयो त चए थो एहतिसाब। जॾहिं रड़ियूं था कयूं त बाबा नौकरियूं ॾियो चए थो एहतिसाब। जॾहिं रड़ियूं था कयूं त माण्हू बुख था मरनि चए थो एहतिसाब। फोबिया थी वई अथसि एहतिसाब जी। हमरा वेंदो त हिते कोन हूंदो पासपोर्ट शायदि हूंदुसि या न हूंदुसि तो अलाए काथों पारन को टपी भजी वेंदो। कहते हैं ऐलान करता है दूसरे दिन यू टर्न कर देता है। शुरू में ही न बूटो बारे ही तो हाणे उनजो सिज थो लहे। जेके भी गम आहिनि दुख आहिनि तकलीफ़ूं आहिनि ये हे पूरियूं कंदा हो न कंदो। असां अॻे वाइदा पूरा किया आहिनि। ये यूनिवर्सिटी का आज ऐलान कर रहा है चंद दिन हुए हम 11 यूनिवर्सिटी सिंध में बना चुके हैं। हम 30 कॉलेजेस बना चुके हैं। हे हाणे सेहत कार्ड अञा विराए थो। सेहत कार्ड विराए थो कंहिंखे ॾिना अथई सिंध में ऐं केरु ॿुधंदुसि। IMF ॾे वञूं था इलाज करण ॾियनि मथा सऊदी अरब वटो मुंहुं भेलो करे आया। विजिट करें अवामी आवाज़ मीडिया ग्रुप की वेबसाइट awamiawaz.com।